शुक्र आहे इहो फ़ैसिलो थी वियो ॿिनि भाउरनि जो फ़ैसिलो। असां सभिनीनि डॉक्टर साहिबु असां लियाक़त अली ख़ान घणे वक़्त खां कोशिशि पई कई, त उन में आगा ख़ान साहिब जी महिरबानी जो राज़ी थिया फ़ैसिले लाइ, ऐं असां सभिनीनि वेही जेको असांखे सम्झ में आयो त हक़ इंसाफ़ जो हिकिड़ो फ़ैसिलो कजे, उन हिसाब सां असां कोशिशि कई आहे त ॿिनि भाउरनि खे पाण में ठाहियूं ऐं फ़ैसिलो कयूं। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त भाउ जे पाण में ठही विया आहिनि ऐं इनशा अल्लाह ताला अॻिते बि जीअं पहिरियां हूंदा भाउ, मां त हिननि भाउनि में हमेशह बचपन खां क़ुर्ब ॾिठो। उहे जहिड़ा कीअं थिया छा थियो उहा ख़बर अलाह खे, पर असांजी दुआ आहे त हमेशह पोइ वांगुरु हीअ खीर खंड थी पाण में भाउ रहंदा ऐं इहे मसइला जेके आहिनि ॿिए हंधि बि जिथे आहिनि असांजी हमेशह कोशिशि इहा रही आहे असां जेके बि जतोई वॾे घरनि जा चङा आहियूं, लियाक़त अली ख़ान हुजे, डॉक्टर साहिब वारा हुजनि, मीसा वारा हुजनि, असां हुजूं त अमन थिए, सुलह थिए ऐं बिरादरियूं पाण में अगरि वेठियल आहिनि त उन्हनि खे ठाहिजे। उन में डॉक्टर साहिब वारनि जो मीर आबिद हुसैन जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे ऐं उहे जिथे बि जतोई बिरादरी जा या ॿियनि सां मसइला आहिनि उहे उन्हनि जी कोशिशि हमेशह इहा रही आहे त फ़ैसिला थियनि ऐं जेको आहे उहो मसइला हल थियनि ऐं तफ़सील थियनि। महिरबानी। शुक्रगुज़ार आहियां रेस गुलाम मुर्तज़ा ख़ान जो, डॉक्टर इब्राहिम साहब जो, मीर आबिद साहब जन जो। हे वॾो घर हो हुते असांजो राड़काणे में ऐं मामूली ॻाल्हियुनि ते हिननि ते झगड़ा थी था वञनि, कुझु वरी माण्हू बि विच में आहिनि जेके इहे मसइला पैदा कनि था। अॼु ॾाढो ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असां गॾिजी वेही सभु मुतफ़िक़ा तौर ते इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं मूंखे इहा उमेदु आहे त इनशा अल्लाह अॻिते बि भाइरनि वांगुरु खीर खंड थी रहंदा ऐं हमेशह ख़ुशि रहंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़ैसिलो ॿिनि धुरनि जतोइनि जो। पहिरीं धुर आहे मीर आगा ख़ान जतोई ऐं आमिर ज़ैब ख़ान जतोई साहिबु। ॿी धुर आहे डॉक्टर सिकंदर अली ख़ान जतोई ऐं उनजा पुट। फ़ैसिलो कंदड़ आहिनि रईस गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहिबु, साईं लियाक़त अली ख़ान जतोई साहिबु, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम ख़ान जतोई साहिबु, मीर आबिद हुसैन ख़ान जतोई साहिबु, ज़फ़र अली ख़ान जतोई साहिबु, एहसान अली ख़ान जतोई साहिबु ऐं विलायत अली ख़ान जतोई साहिबु। ॿिन्हिनि धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी तमामु सलाह मशवरे खां पोइ ॿिन्हिनि धुरनि में सुलह कजे थो। नुक़सानु आहे ऐं पासो पहिरीं धुर आगा ख़ान जतोई वारनि जो। फोती मुजाहिद हुसैन भुरगड़ी जो खून बहा 25 लख रुपया। ज़ख़्मी आमिर ज़ैब साहिब जे ज़ख़्म जो चङे घर जो आहे, मुतबर घर जो आहे, उनजो 4 खूननि जो हिफ़्ज़ो, पर ज़ख़्म अधु 50 लख रुपयो रखिजे थो ऐं अगराईअ जा 25 लख रुपया। टोटल 1 करोड़ रुपयो डॉक्टर सिकंदर अली ख़ान जी धुर आगा ख़ान जतोई जी धुर खे अदा कंदा। हाणे नुक़सानु आहे ॿी धुर सिकंदर अली ख़ान जो। फोती फिरोज़ बुलीदी खून बहा 25 लख रुपया। फोती अरबाब कलोड़ो खून बहा 25 लख रुपया। 50 लख रुपया आगा ख़ान जी धुर इन फोतनि खे अदा कंदी ऐं ज़ख़्मी आहे रिज़वान, उनजा 2 लख रुपया ज़ख़्म जो हिफ़्ज़ो डॉक्टर सिकंदर अली ख़ान पाण अदा कंदो। डॉक्टर सिकंदर अली ख़ान जन पंहिंजे ॻोठ थरड़ीअ में वापसि न ईंदा। ॻोठ में जेका ज़मीन डॉक्टर सिकंदर अली ख़ान जन जी आहे उहा आगा ख़ान जन खे ॾियारिजे थी। उनजे बदिले में ओतिरी ज़मीन सिकंदर अली ख़ान जे ज़मीन जे भरिसां आगा ख़ान जन मटो करे ॾींदा। धुरनि जो नुक़सानु उन में घर ऐं घरनि जो सामान वग़ैरह ऐं केसनि जो ख़र्चु ॿिन्हिनि धुरनि जो हिकु जेतिरो आहे, तंहिं करे बराबरि कजनि था। 3 ट्रैक्टर, 2 मशीनरी, 2 वैगनूं कोशिशि करे आगा साहिब वारनि जी धुर वापसि कराईंदी। कोशिशि करे न सही उहे ॾींदा उहो क्लियर कयो। उहो सर थी वियो आहे, सर थी वियो आहे। ॿई धुरियूं जेकॾहिं अॼु खां पोइ का अगराई या भञकड़ी कंदियूं उन धुर ते उन वक़्त जे ॾोह खां अलावा अखरे 50 लख रुपया ॾंढ विधो वेंदो। केस कानून मूजिबि निकाल थींदा। ॿई धुरियूं फिरियादी वकीलनि जी सलाह सां बयानु फेराईंदियूं ऐं ख़र्चु जवाबदार धुर पाण अदा कंदी। डॉक्टर सिकंदर अली ख़ान जन पाबंद आहिनि बुलेदी ऐं कलोड़े जलबाणी वारनि जो जेको केस आहे उहो ख़तमु कराईंदियूं। इहो आहे फ़ैसिलो अॼु जो। धुरियूं खीर खंड थी वञनि, फ़ैसिलो थी वियो, पाण सुलियो थी वियो।